नाज़रीन, सिंध का सरगस नाहे जो को बि मश्किरो अची मश्करी करे हलियो वञे ऐं सिंध जा गैरतमंद माण्हू इहो ॾिसंदा रहनि। ही हिकु महाजरनि जो गवर्नर आहे। महाजरनि जो गवर्नर इन जे लाइ त हू गवर्नर हाउस में वेही तासुब परस्ती करे रहियो आहे ऐं महाजरनि जा नारा पिण पाण भणी रहियो आहे ऐं पंहिंजी काबीना खां पिण महाजर ज़िंदाबाद जा नारा हणाए रहियो आहे। तगाड़न छोकरन अजरकन वारी नंबर प्लेट ते एतराज़ कयो, वीडियो ठाया, असां उन्हनि खे तगाड़ा समझी चुप रहियासीं। पर हाणे हिकिड़ो गवर्नर मश्किरो थी मैदान ते लही पियो आहे। हिकु तरफ़ त हू गवर्नर हाउस में वेही महाजरनि जा नारा पियो हणाए ऐं ॿिए तरफ़ चए थो त कराची में ॿियनि शहरनि जा नौजवान पढ़ण आख़िर छो था अचनि। जो जहां रहता है उसका बच्चा वहीं एडमिशन ले, ये ना हो कि कोई कहीं से उठ के आए और कराची में आकर ग्रामर स्कूल में अपना बच्चा दाखिल करा दे। छा कराची तव्हां ॾाज में खणी आया हुआ त तव्हांखे सिंध जे माण्हुनि इज़त ॾिनी, कपिड़ा ॾिना, पर तव्हां हाणे मालिक थियण जी कोशिश कंदव त सिंध जो माण्हू कतई ख़ामोश न रहंदो। कराची सिंध आहे ऐं सिंध रहंदी। तव्हां कंहिं नफ़्सियाती डॉक्टर खां इलाज पंहिंजो ज़रूर करायो। हिन खे वठी इन कुर्सीअ ते विहारींदड़नि खे बि चवंदुसि त ही गवर्नर न पर हिकु नफ़्सियाती मरीज़ आहे जेको तासुब रखे थो, जेको गवर्नर जी सीट ते वेही लिसानी झेड़ा कराइण चाहे थो। असां मुतालबो था कयूं त इन खे फौरी तौर ते घर रवानो कयो वञे, छाकाणि त ही तासुब परस्त गवर्नर आहे जेको सिंध खे सर्कस समझी भोलड़े वारो किरदार अदा करे रहियो आहे। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर ज़रूर कंदा ऐं कमेंट में गवर्नर टेसूरे के हटाइण जो मुतालबो ज़रूर कंदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो सां गॾु। गवर्नर सिंध खे हटायो, सिंध बचायो। वॾी महिरबानी।